नमस्कार, आवां है मोहम्मद अमर शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, नौशर फेरोज़ जी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंमें प्रिंसिपल प्रोफेसर अफजल अहमद मेमण ऐं फिजिक्स डिपार्टमेंट जो प्रोफेसर मुनव्वर अली सरगाणी लॻल स्टॉलन जो मुआइनो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर एम ज़फर तगड़ जी ख़बर मूजिब मेले में कॉलेज जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा कामयाब मॉडल्स ठाहिया, जिन खे उस्तादनि ऐं शागिर्दनि तमामु घणो सारायो। इन सिलसिले में हिकु नंढड़ी तक़रीब पिणु थी गुज़री, जंहिंमें फिजिक्स डिपार्टमेंट जे प्रोफेसर मुनव्वर अली सरगाणीअ चयो त कॉलेज जे प्रिंसिपल जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिंजी मदद सां मूं शागिर्दनि ज़रिए ही मेलो मुनक़द करायो। शागिर्दनि जी महिनत सारा जोगी आहे। प्रोफेसर जब्बार मल्हा पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असांजे कॉलेज जे शागिर्दनि मॉडल्स ठाहे बहितरीन कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। ही साइती परगणीअ जो बहितरीन कॉलेज आहे, जंहिंजा शागिर्द मुस्तक़बिल जा सुठा साइंसदान साबित थींदा। प्रोफेसर मोहम्मद अफजल अहमद मेमण चयो त असांजो कॉलेज महदूद वसीलनि हूंदे साइंसी हवाले सां प्रोफेसर मुनव्वर अली सरगाणी जी रहनुमाई में बहितरीन कारकर्दगी ॾेखारे वॾो कारनामो कयो आहे। प्रोग्राम जे कंपेयरिंग प्रोफेसर मुनव्वर अली खोखर कई। साइंसी मेले में स्ट्रीट लाइट ग्रुप अब्दुल समद सोलंकी, अब्दुल कबीर सियाल, ज़ोहेब अली सोलंकी, अलबख्श उमरानी, मुंतज़िर अली शाह ऐं प्रोजेक्ट पेरिस्कोप ग्रुप लीडर अब्दुल्ला चांडियो, जमील राजपर, आरिफ लाशारी, सजाद लाशारी, इरशाद खासकेली, रिजवान लाशारी हुआ। प्रोजेक्ट वाटर लेवल ग्रुप लीडर शहजाद पठान, अताउल्ला मस्तोई, हाफिज अली गोहर, बिरोई सैयद शकील अहमद शाह नकवी, रिजवान मस्तोई, प्रोजेक्ट हाइड्रोलक ब्रेक ग्रुप लीडर नसीर अहमद मस्तोई, हमादुल्ला मस्तोई, अब्दुल वाहिद मलिक, सैयद अहमद अली शामिल हुआ। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।